अस्सलाम वालेकुम साईं। जीअं त तव्हां ख़ैरपुर नाथन शाह पीएस जा MP आहियो, तव्हां इहो ॿुधाइणु पसंदि कंदा त तव्हां ख़ैरपुर नाथन शाह ताक़ी में कहिड़ा कहिड़ा तरक़ियाती कम कराया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त तव्हांजी महिरबानियूं। वालेकुम अस्सलाम। ख़ैरपुर नाथन शाह में ॾिठो त 2022 वारी महाबोध खां पोइ तव्हां ख़ैरपुर नाथन शाह सिटी में ई ॾिसंदा हूंदव त अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी जी महिरबानी सां काफ़ी कम हलनि पिया। जीअं मेन रोड आहे या ॿियूं जेके वार्ड असांजा आहिनि उन्हनि में काफ़ी कम हाणे मेन स्कीमूं सॼे शहर लाइ 15 करोड़ जी स्कीम मंज़ूर कराई आहे पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे जो वाटर सप्लाई जी, छो जो पाणी जी काफ़ी तकलीफ़ हुई सॼे शहर में, छो जो फ्लड खां पोइ सॼे शहर में पाणी जो काफ़ी मसइलो पैदा थी चुको हो, जंहिंजे करे मूं CM साहब खे रिक्वेस्ट कई पंहिंजे ई फंड्स मां उन्हनि इहा स्कीम ॾिनी आहे ऐं इंशाल्लाह जल्द अज़ जल्द उन जो कमु शुरू थींदो ऐं पूरे कैनशाह सिटी जो जेके बि पाड़ा आहिनि वार्ड आहिनि उन्हनि सभिनी जी इहा लाइनिंग चेंज थींदी ऐं इंशाल्लाह जल्द अज़ जल्द इहो पाणी वारो मसइलो हल कंदासीं। तव्हां इहो ॿुधाइणु पसंदि कंदा त जीअं माण्हू दाऊं था कनि त तव्हांखे 2010 में बि घुरायो वियो, 2022 में बि घुरायो वियो, उन हवाले सां तव्हांजी कहिड़ी हिकमत अमली आहे कि तव्हां छा कयो आहे हिन वक़्त ताईं या अॻिते छा करण जो इरादो? साईं ॾिसो न, माण्हू चवनि था पर उन महिल कुझु दोस्त मूं वटि बंधन ते जेॾी महिल आया पे ॾींहं राति मां बंधन ते हुयुसि, हो रोडनि ते वञी धाणा हणनि पसंदि कनि पिया पर मूंसां उते बि साथ ॾियणु पसंदि न पिया कनि। बारिशुनि जी मौसम हुई, फ्लड जो माहौल हो, बारिशूं पियूं पे, ज़ाहिरिया मशीनरी वग़ैरह उते ॾुखियाई सां पे पहुती। मूं हुननि खे चयो त बाबा मूंसां हिते तव्हां ॿांह ॿेली थियो, ताड़ी हिकिड़े हथ सां कोन वॼंदी आहे उहो, पर हो धाणो हणनि पसंदि कनि पिया, बाक़ी मूंसां उते बंधन ते बि उन्हनि जी निगरानी न पिया करणु चाहिनि उहो, बाक़ी जेको अलाह खे मंज़ूर हो उहो ई थियो। बाक़ी इंशाल्लाह हाणे कोशिशूं असां वरितियूं आहिनि पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे, CM साहब जी, चेयरमैन साहब जी। उन खां पोइ तव्हां ॾिठो आहे त खुदावा ते कमु थियो आहे, खुदावा जी पिचिंग बि मंज़ूर थी वई आहे, इंशाल्लाह जल्द अज़ जल्द उहो कमु बि स्टार्ट थींदो ऐं इंशाल्लाह मां हर वक़्तु पंहिंजी आवाम सां गॾु आहियां। मुंहिंजो चाचा मरहूम इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जूनेजो साहब हर वक़्तु उन्हनि सां गॾु हो, मां बि उन्हनि सां हर वक़्तु गॾु आहियां, छो जो असांजो मरण जीअण हिते ई आहे। असां हर वक़्तु हिन मारूअड़नि सां गॾु हूं दुख सुख में। ॾिसो त MLB जेको आहे वफ़ाक़ी इदारो आहे जी, मतिलबु उन वफ़ाक़ जे अंडर में अचे थी, उन जी लाइ खाती जे लाइ या उन जे बंधन खे मथे कराइण जे लाइ तव्हां कई एफर्ट्स वधा आहिनि? साईं बिल्कुलु इहो वापडा स्कार ॿारनि जो इदारो आहे। असांजी CM साहब सां मुलाक़ात थी हुई जॾहिं मुंहिंजी मां उन्हनि वटि बि इहा ॻाल्हि रखी हुई त जेके बि MNV ट्रेन खे ब्रिजिस पियल आहिनि जल्द अज़ जल्द उन्हनि खे भरियो वञे ऐं उन सां गॾु जेको कारी मोरी जो मलबो हुयो उहो हटायो वञे। उन खां पोइ CM साहब जे हुकुम खां पोइ तव्हां ॾिठो त मलबो हटियो पिए, पर इतफ़ाक़न उते अहिड़ो हिकिड़ो हादसो थी पियो, अलाह साईं जानुनि ॾे ख़ैरु कयो। बाक़ी इंशाल्लाह जल्द अज़ जल्द इहो रहियल मलबो जेको आहे इहो बि असां हटाईंदासीं। तालके में पोइ तव्हां अहिड़ो को मेगा प्रोजेक्ट ॾियो जीअं तालीम जे हवाले सां हुजे, ॿिए कंहिं हवाले सां हुजे, घटि में घटि ॾिसण जिन ॿियनि तालकनि में खोड़ सारा अहिड़ा मेगा प्रोजेक्ट आहिनि। सिहत जे हवाले सां तव्हां ॾिसो था, तालीम जे हवाले सां तव्हां का अहिड़ो का शइ शहर में या अहिड़ी का फैक्ट्री जे हवाले सां का तव्हांजी नज़र में आहे या तव्हां अहिड़ी का डिमांड CM मां कयो? साईं इंशाल्लाह इहो बि अवाम जो जेको ख्वाबु आहे इहो जल्द अज़ जल्द पूरो कंदासीं, कोशिशूं वठूं पिया, वधीक अलाह खे जेको मंज़ूर हूंदो थींदो उहो ई इंशाल्लाह जल्द अज़ जल्द कंहिं शहरनि जी ख़ुशख़बरी ॾींदासीं। बड़ी महिरबानी साईं। फंक्शन लीग पाकिस्तान जो सरगर्म थी आहे, मतलब नई सही जेके GDA इतिहाद हुयो ऐं उन खां पोइ हाणे उहो जेको आहे GDA में माण्हू निकिरी वियो फंक्शन लीग तरफ़, छा था सम्झो त ग्रीन सिग्नल मिलियो आहे शायदि? साईं अहिड़ा के माण्हू तव्हां ॾिसो न फंक्शनल लीग में वञनि कोन पिया, जेके GDA में वेठा न उन खे ई उन्हनि ख़तमु करे हाणे फंक्शनल लीग में उहो ज़िम पिया थियनि। बाक़ी ॿियो त अहिड़ो को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको पीपल्स पार्टी खे या ॿी कंहिं पार्टी खे छॾे उहो फंक्शनल लीग में शामिल थियो हुजे। अच्छा, हिन वक़्त में ख़बर पई आहे त लियाकत जतोई को पीपल्स पार्टी में ऐलान थो करे ज़रियनि जे मुताबिक़, छा लियाकत जतोई खे सीटूं ॾियण जो कोई इम्कान आहे छा? साईं लियाकत जतोई हर 6 महीने इहा शो हिकिड़ो छॾींदो आहे त बाबा कुझु दोस्त जेके हुन सां गॾु आहिनि न उहे जे असां वटि ईंदा आहिनि या असां हुननि वटि वञी ईअं ई बसि मेल जोल या कचहरी कंदा आहियूं न
त हू सम्झंदो आहे त इहो बि मुंहिंजो दोस्त वञे थो पीपुल्स पार्टी में, इन जे करे हू हिकिड़ो अहिड़ो शोशो छॾींदो आहे त जंहिंजे करे हू उते रुकिजी वञे। बाक़ी पीपुल्स पार्टी में लियाकत जतोई जी का बि जॻह कान्हे का। छो जो लियाकत जतोई उहो माण्हू आहे जो हुनखे पाण खे ई ख़बर कान्हे त मां जॾहिं खां सियासत कई आहे त अलाए केतिरियूं पार्टियूं मटाए चुको आहियां। अहिड़े माण्हू जी पीपुल्स पार्टी खे ज़रूरत कान्हे का। अच्छा जी, जेको आहे पीपल्स पार्टी जे अंदरि तालका सदारत हिकु छिकताण जी सूरत आहे रही पई। मुख़्तलिफ़ नाला साम्हूं अचनि था, के अॻिते थियनि था, पोइ छा तव्हांखे लॻे थो चाइनि वार का तब्दीली थियणी आहे हिननि में? साईं बस अलाह बहितर कंदो आहे, पार्टी जो फ़ैसिलो, पार्टी जेको फ़ैसिलो कंदी उहो असां सभिनी खे क़बूल आहे।